अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा दोस्तो। अॼु आउं तव्हांखे ॿुधायां थो त पाकिस्तान में 5.5 करोड़ सिर्फ़ु यूट्यूब अकाउंट आहिनि। 5.5 करोड़ यूट्यूब अकाउंट ऐं 7.5 करोड़ 8 करोड़ फेसबुक अकाउंट आहिनि ऐं 4.5 ऐं 5 करोड़ टिकटॉक अकाउंट आहिनि। पर इहे सभु फेल आहिनि। इहे कंहिं पासे कोन था वञनि। इन्हनि जी जेका इनकम थिए थी, इन्हनि जी जेका पैकेज ज़ाया कंदा, इहे अरबें रुपया जेको रोज़ानो जेका इहा बजट आहे, इहा 12 मुल्क वञे पई, 12 मुल्क खाइनि पिया ऐं पाकिस्तान को बि फ़ाइदो नथो वठे हिन खां। अॼु आउं तव्हांखे इहा ॻाल्हि सपोर्ट था ॿुधायां। यूट्यूब ते सभिनी खां वधीक माण्हू पाकिस्तान में वीडियो अपलोड कनि था, पर सभिनी खां 3 खां 4 यूट्यूबर आहिनि अहिड़ा पाकिस्तान में, 10-15 थींदा जेके हू पाकिस्तान मां इनकम खणनि था। उहा बि हिकिड़ी मामूली इनकम खणनि था। टिकटॉक सां अरबें रुपया पाकिस्तान ज़ाया करे थो। अरबें रुपया पाकिस्तानी आवाम टिकटॉक ते ज़ाया करे थी। उन्हनि जी जेका कमाई आहे उहो ॿाहिरों मुल्क करे थो। टिकटॉक जो हेड ऑफिस उहे खणनि था। ऐं फेसबुक तां 24 कलाक सां फेसबुक जा 7.5 करोड़ माण्हू रोज़ फेसबुक हलाइनि था पाकिस्तान मां, ऐं हू जेका इनकम ठहे थी हिनजी, उहे ॿाहिरां मुल्क खणनि था। इहो छाजे करे पाकिस्तान खे ॿारनि खे इहा इनकम छो नथी मिले, पाकिस्तान वारा इहे छो नथा कमाए सघनि, इहे तव्हांखे अॼु डिटेल सां इहा अॼु आउं तव्हांखे ॿुधायां थो ॻाल्हि सॼी। हिकु त पाकिस्तानी जेके नौजवान आहिनि यूट्यूबर आहिनि, ख़ासि करे उहे पाकिस्तान जे हिक ॿिए जी माण्हुनि जी सपोर्ट नथा कनि। इन जे करे उहे फेल वञनि पिया ऐं सभु पाकिस्तानी माण्हू जेके आहिनि उहे इन करे उहे इनकम नथा खणी सघनि, छो त हुन इनकम में हू सभु फेल वञनि पिया। फेल ईअं वञनि था त हू हिक ॿिए जी सपोर्ट नथा कनि। हू पाकिस्तानी इंडियन खे सपोर्ट कंदा, इंडियन जो वीडियो ॾिसनि था, इंडियन वारनि खे जेको आहे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं ॿियनि मुल्क सभिनी कंदा। पर पाकिस्तान कंहिंजे भाउ जी वीडियो न ॾिसंदा, न लाइक कंदा, न कमेंट कंदा। इन करे हिननि जो सॼो फ़ाइदो जेको बि पैकेज पंहिंजे ज़ाया कंदा उन्हनि ॿियनि मुल्कनि खे थिए थो। ऐं इलाही दफ़ा सोशल मीडिया ते आवाज़ु उथारी आहे, इलाही दफ़ा मूं इहो ॿारनि खे ॿुधायो आहे। टिकटॉक आहे, उते बि ईअं आहे। बाबा तव्हां 5.5 करोड़ यूट्यूब अकाउंट आहिनि, जेकॾहिं उहे हिक ॿिए जी सपोर्ट कनि, हिक ॿिए जी वीडियो खे सपोर्ट कनि, हिक ॿिए खे सब्सक्राइब कनि, हिक ॿिए जी वीडियो खे वॉच कनि, त असां 12 मुल्कनि जी रक़म, 12 मुल्कनि जा पैसा पाण हिते खणी पंहिंजे पाकिस्तान में हर को माण्हू ख़ुशी कमाए सघे थो। उहे पाण 12 मुल्कनि जी रक़म चुराए सघूं था। डॉलर जेके आहिनि उहे पाण हिते कमाए खणी अची ठाहे सघूं, पर न इहे छो नथियूं थियनि? छो त असां पाकिस्तान वारनि जी वीडियो ई नथा ॾिसूं न, पाकिस्तान वारनि खे असां सब्सक्राइब ई नथा करियूं, पाकिस्तान वारनि खे असां कंहिं पासे कोन था करियूं न। बाबा हीउ कराची जो आहे, हिनखे सब्सक्राइब न कर, अड़े हीउ दुबई जो आहे, हिनखे लाइक कर, कमेंट। हिन ॿुध छा थो थिए? अड़े बाबा पंहिंजे कराची वारे माण्हू खे ॿुधो, पंहिंजे हैदराबाद वारे माण्हू खे ॿुधो, पंहिंजे लाहौर वारे माण्हू खे ॿुधो, उन्हनि खे ॿुधो, उहे छा था चवनि, उन्हनि खे तव्हां लाइक करियो, उन्हनि खे तव्हां सपोर्ट करियो। पाकिस्तान हुननि खे सपोर्ट करे पाकिस्तान जा पैसा होॾां तव्हां छो था मोकिलियो? हुननि जी रक़म ॾांहुं खणी अचो नथा। त पाकिस्तान वारनि जी वीडियो ॾिसंदा, पाकिस्तान वारनि वीडियो वॉच कंदा, पाकिस्तान वारनि जो कंदा, ख़ासि करे यूट्यूब ते, त 12 मुल्कनि जी इनकम जेका आहे तव्हांजे अकाउंट में ईंदी। 12 मुल्कनि जा डॉलर आहिनि उहे तव्हांजे अकाउंट में ईंदा। तव्हां चैनल मोटिलाइज़ थींदो, तव्हां वॾी हिकिड़ी रक़म कमाए सघो, तव्हां हिकु मोटी रक़म कमाए सघो था। 5.5 करोड़ जेकॾहिं पाकिस्तान जे अकाउंट में 2 करोड़ जेकॾहिं हिक ॿिए जे कनि मदद, त 2 करोड़ रुपया रोज़ानो करोड़ रुपया कढी सघनि था। उन्हनि जा डॉलर, अमेरिका डॉलर चुराए सघनि था, पर न। छाजे करे? असां हिक ॿिए जी सपोर्ट न आहियूं कंदा। असां हिक ॿिए जी सपोर्ट न आहियूं कंदा, इन करे असां पोइते आहियूं। ऐं यूट्यूब जे तव्हांखे यूट्यूब जो वञा तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो क्लिप ॿुधायां थो आख़िर में। हाणे तव्हां टिकटॉक तव्हां ॾिसो, टिकटॉक ते रोज़ानो 4.5 करोड़ टिकटॉक पाकिस्तान जो जेको टिकटॉकर आहिनि उहे ऑनलाइन हूंदा आहिनि। घटि में घटि 4.5 करोड़ ऑनलाइन हूंदा आहिनि ऐं इहो हिकु वीडियो ॾिसंदा पिया आहिनि। ऐं उन हिकिड़ो बि माण्हू हुन में इनकम नथो खणे, सिर्फ़ु उहे माण्हू इनकम खणनि था जंहिंजो लोकेशन दुबई वारी आहे, जंहिंजो अकाउंट दुबई खां एक्टिव थियल आहे, उहे अकाउंट उहे इनकम खणनि था। त मतिलबु उहे असां जेके 4.5 करोड़ रुपया रोज़ जेको ई 2-3 करोड़ रुपया जेका असीं रोज़ पैकेज कयूं था ऐं ज़ाया कयूं था, ऐं जेको ई असांजो अरबें रुपया रोज़ ख़र्चु कयूं था, इहे 12 मुल्क वञनि पिया।
इहो ॿाहिरों मुल्क इन जो फ़ाइदो वठे पियो। असीं छो नथा वठी सघूं? टिकटॉक त पहिरीं ॻाल्हि पाकिस्तान में मोटिलाइज़ कोन्हे, छो जे करे पाकिस्तान में टिकटॉक मोटिलाइज़ थिए थो त हर टिकटॉकर खे पैसा मिलंदा महीने जा, उहो पंहिंजो कमाईंदो। इन करे पाकिस्तान हुकूमत नथी चाहे त उनजी इन करे उन्हनि ॿाहिरि मुल्क सां अहिड़ो हिकु डील कयो आहे त बाबा टिकटॉक जेका बि कमाई थिए, जेको बि टिकटॉक जो कमाई थिए, उन मां अधु हिसो पाकिस्तान हुकूमत खे ॾिनो वञे ऐं अधु हिसो जेको आहे उन ॿाहिरि मुल्क ॾिनो वञे। पर पाकिस्तान कंहिं बि टिकटॉकर खे रुपयो बि न ॾिनो वञे। अगरि उन्हनि खे पैसा मिलणु शुरू थिया त असांखे कुझु न मिलंदो। इहो हुकूमत जी हिकिड़ी पॉलिसी आहे। फेसबुक बि ईअं, पूरी दुनिया में फेसबुक मोटिलाइज़ थियनि आहे, पाकिस्तानी फेसबुक जे पेज मोटिलाइज़, पाकिस्तान मोटिलाइज़ कोन्हे। 7.8 करोड़ पाकिस्तानी फेसबुक हलाइनि था रोज़ ऑनलाइन हूंदा आहिनि, पैकेज कंदा आहिनि ऐं इहो पंहिंजी MP छाड़ींदा आहिनि, हुते वीडियो ॾिसंदा आहिनि, हर शइ कंदा आहिनि। उहे इनकम किथां थी वञे? इंडिया जा, छो फिल्मूं इंडिया जूं आहिनि। ऐं ॿियो फैश ॾिसनि था, उहो अमेरिका जो आहे, उन्हनि खे डॉलर उन्हनि खे मिलनि था। त ही सभु जेके पाकिस्तान जी जेका इनकम आहे ओॾां अमेरिका ॾांहुं वञे पई। पाकिस्तान मां रोज़ अरबे रुपया जेका इनकम वञे पई, इहा ॿाहिरि मुल्क फ़ाइदो वठे पियो हुनजो। पाकिस्तान को फ़ाइदो नथो वठे। फेसबुक तव्हां ॾिसो, गॾा गाॾी वारो बि फेसबुक हलाईंदो आहे, मज़दूर बि फेसबुक हलाईंदो आहे। मज़दूर हूंदो, हुनजी छोकिरी जो मोबाइल हूंदो, हुनजो पुट जो मोबाइल हूंदो, उहा फेसबुक ते लॻी पई आहे, टिकटॉक ते लॻी पई आहे, यूट्यूब ते लॻी पई आहे, सभु एपनि ते कमाइनि पिया। पर उहे जेके पैकेज कंदा, उहे पैकेज जे पैसा किथां था वञनि? इहो तव्हां करे सोचो। छो? इहो पाण हिक ॿिए सपोर्ट न करण जे करे। टिकटॉक ते पाण हेॾी वरी टिकटॉक जो हफ़्ते जो पैकेज 500 रुपए जो आहे। 500 रुपए जो टिकटॉक जो पैकेज आहे। उहो पैकेज किथां थो वञे? दुबई थो वञे, अमेरिका थो वञे, इंडिया थो वञे। बाक़ी यूट्यूब हिकु अहिड़ो किरदारु आहे, जेकॾहिं तव्हां हुनखे हिक ॿिए खे पाकिस्तानी हिक ॿिए खे सपोर्ट कंदा त उनजी ॿाहिरि मुल्क जी इनकम, ॿाहिरि मुल्क जा डॉलर जेके आहिनि पंहिंजे पाकिस्तानी नौजवान जे अकाउंट में ईंदा। पर उहो कीअं थिए? जॾहिं पाण 5.5 करोड़ यूट्यूबर आहियो त उहे सिर्फ़ु हिक ॿिए जी सपोर्ट कयो त। पर न, तव्हां ईअं न कंदा। छो? तव्हां ॿाहिरि मुल्क खे फ़ाइदो ॾियो पिया, तव्हां इंडिया खे फ़ाइदो ॾियो पिया, तव्हां दुबई खे ॾियो पिया, तव्हां हर शइ खे ॾियो पिया। ख़ासि करे इंडियन फिल्मूं अपलोड कनि था, उहे पाण खोड़ ॾिसूं था, ऑनलाइन ॾिसूं था। दुबई में का छोकिरी पोस्ट करे छॾे, पाण ऑनलाइन ॾिसूं था। पाकिस्तान जी का बि छोकिरी कोन ॾिसंदासीं पाण। पाकिस्तानी यूट्यूबर खे पाण करे ॾिसण खां छा थो चए, यार हिन छा आहे, हिन में कोई टैलेंट कोन्हे, हीउ मिड़ी वेठो फेसबुक ते यूट्यूब ते वीडियो छॾे, फेसबुक ते छॾे, टिकटॉक छॾे, हिन चरियो आहे, हिन दिमाग़ कमु कंदो करे। दिमाग़ कमु कंदो हिनजो, जेकॾहिं तव्हां उनखे सपोर्ट कंदा त। तव्हां उनखे सपोर्ट कयो त उनजो दिमाग़ कमु कंदो न। बाक़ी कमाए हिन में टिकटॉक में ॾेई तबाह थी वियो त उन दिमाग़ कमु किथां कंदो? इंडिया वारनि खे तव्हां ॾिसो, इंडिया वारा नंढे व्लॉगर जी बि सपोर्ट कंदा आहिनि, नंढे मां नंढे माण्हुनि जी बि सपोर्ट कंदा आहिनि, हिक ॿिए जी सपोर्ट कंदा आहिनि। ऐं इंडिया, अमेरिका जा डॉलर बि इंडिया पंहिंजे आवाम खे, अवामी जेके सोशल मीडिया वारा आहिनि, उहे पंहिंजो अमेरिका मां डॉलर खणंदा आहिनि। यूट्यूब जे ज़रिए उन्हनि खे डॉलर मिलंदा आहिनि। उहो कमाई हिकु बहितरीनु कमाई ऐं हिकु बहितरीनु प्लेटफॉर्म ते कमु कंदा आहिनि, हिक ॿिए सपोर्ट कंदा आहिनि। ऐं जंहिं बि चवंदा आहिनि बाबा ग्रुप ठाहींदा आहिनि, बाबा जेको व्लॉग ठाहे बेरोज़गार हुजे उनजो पाण वीडियो छॾे यूट्यूब ते चयो, ऐं ग़रीब आहियां, अॼु मूं वीडियो छॾी आहे, मुंहिंजे लाइ हिकिड़े ॾींहं में उन हज़ारे व्यूज़, लखे व्यूज़ थियो वञनि ऐं उन वॉच टाइम जेको आहे त महीने में पूरो थियो वञे। त दोस्तो, अमेरिका जा डॉलर ऐं उहे डॉलर कमाइण पाकिस्तानी आवाम जी कमाए सघे थी, पर हिक ॿिए जी तव्हां सपोर्ट कंदा त तव्हां उहे डॉलर, उहे इनकम, तव्हां जेका इनकम पंहिंजे ॿाहिरि वञे पई, उहा इनकम पाण रिसीव करे सघूं था। पाण उन्हनि जूं पंहिंजो वीडियो ॾिसी पाण उन्हनि जी रक़म पाण पाकिस्तान में खणी अची सघूं था। त मुंहिंजी अवां दोस्तनि खे वरी बि हिकु अपील आहे त तव्हां पाकिस्तानी जेके यूट्यूबर आहियो, 5.5 करोड़ आहियो, अगरि 1 लख रुपयो हिक ॿिए जी सपोर्ट कयूं तॾहिं पाण जेको आहे अॻियां वधी सघूं था ऐं हुननि जी इनकम पाण खणी अचूं था। फ़िलहालु पंहिंजी पाकिस्तान जी इनकम जेका पाण कमाईंदा आहियूं, जेका पाण टिकटॉक ते या फेसबुक ते जेका पाण कमाए, सॼी इहा ॿाहिरि वञे पई, सॼी इनकम ॿाहिरि वञे पई। उन ॿाहिरि वञण वारी इनकम खे पाण ॿाहिरि इनकम खे खणी अचूं। पर हेल्प कयो, पंहिंजे यूट्यूबरनि जी हेल्प कयो, फेसबुक वारनि जी हेल्प कयो, पर घणे में घणी
मुंहिंजी दरख़्वास्त हिनखे आहे त यूट्यूब वारनि खे तव्हां हेल्प करियो। अगरि यूट्यूब वारनि तव्हां हेल्प कई त हुन यूट्यूब वारनि जी जेका इनकम ॿाहिरि वञे पई उहा सॼी पाण पाकिस्तान में वापसि खणी अचूं ऐं हर नौजवान उहो कमाए सघे थो। महिरबानी दोस्तो।